अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरिया धरती टीवी न्यूज़ यहाँ रिजवान होर जो सब खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक्त यूं हेडलाइन। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी लंडन में मुस्लिम लीग नून के कायद नवाज शरीफ सां मुलाकात। हुसैन नवाज पीपी चेयरमैन की सरबराही में आयल वफ़द की आजियां कई। बिलावल भुट्टो ज़रदारी नवाज शरीफ के सिलेक्टेड हुकूमत के ख़ात्मे ते वाधायूं ॾिनियूं। मुलाकात में मुल्क की मजमूई सियासी सूरत हाल ते ख़यालनि जी ॾे वठि। ॿिन्ही अॻवाननि विच में सियासी मामलनि में इतफ़ाक़ राय सां गॾु हलण जे अज़म जो इज़हार। फॉरेन साजिश नहीं, जमहूरी साजिश। जहाँ तक ये वाइट हाउस का साजिश, ये वाइट हाउस का साजिश नहीं, ये बिलावल हाउस का साजिश था और हमने मिल के एक जमहूरी जदोजहद की, जमहूरी तरीके से अदम एतमाद लेकर आए और इस सिलेक्टेड राज का, सिलेक्टेड सेटअप का खात्मा का बंदोबस्त किया। इमरान खान खिलाफ बाहरीन जमहूरी साजिश हुई। वाइट हाउस ने बिलावल हाउस की साजिश हुई। इमरान खान जो मौक़िफ़ है तो मूंखे छो न बचायो, असांखे हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान में जमहूरियत के बहाली ॾांहुं वठी वञिणो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी लंडन में मीडिया सां ॻाल्हियूं। वज़ीर अज़म शहबाज शरीफ फरीदाबाद बाहि मुतासिरनि जी साहत लाइ 1 करोड़ रुपया जारी करे छॾिया। बाहि वाक़े की रिपोर्ट वज़ीर अज़म के पेश। वज़ीर अज़म शहबाज शरीफ चयो आहे त ज़ख़्मियुनि जे इलाज में कंहिं बि क़िस्म की कोताही बर्दाश्त न कई वेंदी। वज़ीर अज़म पारां बाहि लॻण वाक़े की जांच मुकम्मल जो हुकुम। दादू जे ज़िला इंतज़ामिया के मुतासिरनि के हर क़िस्म जूं सहूलतूं ॾियण जी हिदायत। सिंध सरकार पारां फ़ौत थियलनि जे वारसनि के 55 लख ऐं ज़ख़्मियुनि के 2 लख रुपयनि जी माली इमदाद जा चेक ॾिना विया। मुल्क में बिजली जो शॉर्टफॉल 7100 मेगावाट थी वियो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 10 कलाकनि ताईं लोड शेडिंग। शहरी सख़्त परेशान। मुल्क में 14,400 मेगावाट बिजली की मजमूई पैदावार ऐं 21,500 मेगावाट मजमूई तलब। वधीक लासिस वारनि इलाइक़नि में 18 कलाकनि ताईं लोड शेडिंग सबबि रोज़ाने जो कारवंवार सख़्त मुतासिर। हुकूमत पारां चीन पाकिस्तान इक़्तिसादी राहदारी बाबत कायम कल सीपेक अथॉरिटी के ख़त्म करण जो फ़ैसिलो। सीपेक अथॉरिटी गैर फ़ाल करार तरक्की ऐं रिथाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर हिदायतूं जारी करे छॾियूं। एहसन इक़बाल जो चवणु आहे त तुर्त वज़ीर अज़म के समरी माणी वेंदी त सीपेक अथॉरिटी के ख़त्म कयो वञे, छाकाणि त इदारो ॿार बणिजी वियो आहे। हुकूमत पारां ECL जो गैर ज़रूरी इस्तेमाल रोकण जो फ़ैसिलो। ECL बाबत काबीना कमेटी रूल्स में तरमीम की सिफारिश करे छॾी। घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त एक्सिट कंट्रोल लिस्ट जे ॿीहर जो कई पे वञे जे मुआशी दहशतगर्दी कई आहे उनखे भॼण न ॾिनो वेंदो। इमरान न्याज़ी खे पंहिंजी नाअहली ऐं फुल ते अवाम खां माफ़ी वठणु घुरिजे। तारीख़ ॿुधाए थी त पीपल्स पार्टी सदाई क़ुर्बानियूं ॾिनियूं। क़ुर्बानियूं ॾियण बाद भी पीपल्स पार्टी सदाई इदारनि जो साथ ॾिनो आहे। क़ुर्बानियूं ॾींदड़नि जो एहतराम करियूं था। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बिंदयाल सुप्रीम कोर्ट में आइन जे आर्टिकल 63A जी तशरीह बाबति रेफरेंस ते ॿुधणी कंदे रिमार्क्स ॾींदे चयो आहे त सुप्रीम कोर्ट आइन जे बालादस्तीअ लाइ बीठी आहे। तनक़ीद करण सां को बि फ़र्क़ु नथो पवे। अदालत जो कमु सभिनी सां इंसाफ़ करणु आहे। जेसिताईं आइन खे मञींदड़ मौजूदु आहिनि, तनक़ीद सां को बि फ़र्क़ु न पवंदो। जेके तनक़ीद कनि था उन्हनि खे का तकलीफ़ पहुती हूंदी। केरु असांजे बारे में कुझु बि सोचे, मुल्क जी ख़िदमत कंदा रहंदासीं। वज़ीर अज़म शहबाज शरीफ सां BNP सरबराह अख्तर बेंगल जी मुलाक़ात। वज़ीर अज़म शहबाज शरीफ चयो आहे त बलूचिस्तान कुदरती वसीलनि सां मालामाल आहे। बलोच अफ़रादी क़ुवत मुल्क जो क़ीमती असासो आहे। बलोच नौजवान की कौमी धारा में शमूलियत यकीनी बणाई वेंदी।
वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह की मुलाक़ात। अवाम के मुआशी रिलीफ ॾियण की ज़रूरत ते ज़ोर। वज़ीर आज़म चयो आहे त रमज़ान के मुबारक महीने में ॾिनल रिलीफ पैकेज ते अमल कयो वञे। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान ख़ान के मनी ट्रेल ॾेखारणी पवंदी। हुन जेतिरो तोशाखानामा कमायो एतिरो ज़िंदगीअ में कमाए न सघियो आहे। इमरान ख़ान वज़ारत अस्मा जे उहिदे खे छियो रसायो। हुन वज़ीर आज़म जी कुर्सीअ खे कारोबार बणाए छॾियो हो। खेसि पंहिंजनि जलसनि में अवाम खे महांगाई जो हिसाब ॾियणु घुरिजे। अख्तर मेंगल समेत बेइतमादी रिथ में शामिल हड़ई जमायतूं जल्द काबीना जो हिसो बणजंदियूं। जेकॾहिं सदर आइनी ज़िम्मेवारियूं पूरियूं नथो करे सघे त उहिदो छॾे ॾे। इमरान ख़ान हर रोज़ पंहिंजे बयाननि तां फिरी रहियो आहे। इमरान ख़ान मुसलसल नाकाम थी रहियो आहे। नालाइकी सबबि PTI हुकूमत घर भेड़ो थी। सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त हाणे तहरीक इंसाफ़ जो मौक़िफ़ न हलंदो। इमरान ख़ान जे जलसनि में माण्हुनि खे सस्ती तफ़रीह मिली वेंदी आहे। फ्यूल न हुजण सबबि 7 खां 8 हज़ार मेगावाट बिजली घटि पैदा थी रही आहे। सिंध काबीना में तब्दीली। ट्रांसपोर्ट फारो सूबाई वज़ीर अवैस कादिर शाह काबीना मां फारिग। शर्जील मेमन शामिल। पीपल्स पार्टी क़यादत की हिदायत ते शर्जील मेमन के काबीना में शामिल करने जो नोटिफिकेशन भी जारी। शर्जील मेमन के इतलात वारी वज़ारत ॾियण की हिदायत। सुभाणे वज़ीर तौर कसम खणंदो। रियाज़ शाह शिराज़ी ऐं अहमद रज़ा शर्जीलानी वॾे वज़ीर जा ख़ासि सलाहकार बि करनि। ट्रांसपोर्ट जो कलमदान वॾो वज़ीर पाण वटि रखंदो। स्पीकर राजा परवेज़ अशरफ की सदारत हेठि क़ौमी असम्बली जो इजलास। ज़ाहिद अकरम दुरानी बिना मुक़ाबले क़ौमी असम्बली जो डिप्टी स्पीकर चूंडिजी वियो। डिप्टी स्पीकर ज़ाहिद अकरम दुरानी उहिदे जो कसम खणी वरितो। स्पीकर राजा परवेज़ अशरफ डिप्टी स्पीकर के उहिदे जो कसम खणायो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ PTI चेयरमैन इमरान ख़ान के फुल प्रूफ सिक्योरिटी ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। इमरान ख़ान के सिक्योरिटी ख़तरे जे इतला ते घरू वज़ारत के असरात ख़त्म करण की हिदायत। घरू वज़ीर के निगरानी करण ऐं हुकूमत ते अमल यकीनी बणाइण की हिदायत। घरू वज़ारत चइनी सूबनि आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जे घरू सेक्रेटरियन खे हंगामी ख़त लिखी छॾियो। इमरान ख़ान लाइ सख़्त हिफ़ाज़ती क़दम खणण जो हुकुम जारी। IG ऐं चीफ कमिश्नर इस्लामाबाद के भी हिदायतूं। इमरान ख़ान की रिहाइशगाह बनी गाला ते बम नाकारा बणाइण समेत ॿियनि क़दमनि खे यकीनी बणाइण जूं हिदायतूं जारी कई वयूं। खान वाइण भरिसां खूंदर बिरादरी के 2 धुरनि में झेड़ो। फायरिंग में 2 सगा भाइर क़तल। ॻोठ शादन मरी में 2 धुरनि में ज़मीन जी तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में सजाद अली ऐं जावेद अहमद खूंदर मारिजी विया। डेर की वेझो पसंद जो रिश्तो न थियण ते नारी ज़हरीली दवा पी आपघात करे छॾियो। नारी जा आपघात जो ॿुधी नौजवान भी ज़हरीली दवा पी छॾी। ॻणती जोगी हालत में रहीम यार ख़ान अस्पताल मुंतक़िल। रतो देरो में हथियारबंदनि फायरिंग करे एक जने के क़तल करे छॾियो। सब्जी मार्केट में हथियारबंदनि की फायरिंग में 45 वर्षनि जो जोगी इमरानी मारिजी वियो। वाक़े बाद जवाबदार फरार। मक़तूल जो मर्द ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले। धंधे भागे भरिसां जवाबदारनि मेहमान थी आयल थरपारकर वासी के कुई छॾियो। ॻोठ हाजी अब्रियो डगो में जवाबदारनि ओताक ते सुतल भीषम लोहणू जो गलो कपे छॾियो। पुलिस पहुची मक़तूल जो मर्द अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। ऐं मुल्क के अक्सर इलाइक़नि में मौसम जुड़ाली। मौसमियात खाते जो चवण आहे त इस्लामाबाद पंजाब ऐं आज़ाद कश्मीर के केतिरनि इलाइक़नि में मींहं जो इम्कान आहे। खैबर पख्तूनख्वा में गड़े सां मींहं वसण की अकथी कई। मरी गिलियात मियांवाली खुशाब बखर सरगोदा लिया टोया टेक झंग शेखपुरा लाहौर गुजरात ऐं ॿियनि इलाइक़नि में भी बरसात पवंदी।